सिंधी अदब जी दुनिया में भली कार। दोस्तों, शामिल कयूं था नाविल इश्क जा 40 उसूल, हिस्सो 21। कीमिया कोनिया 17 अगस्त 1245 ईस्वी। बेचैनीअ वचां मूं पैगाम जो इंतज़ारु कयो, पर हाणे मूंसां गॾु पढ़ण लाइ रोमीअ वटि वधीक वक़्तु नाहे। जेतिरो मां पंहिंजनि सबक़नि खे यादि कंदी आहियां ऐं पाण खे विसारियल भाईंदी हुयसि, मां हुन खां नाउमीद न आहियां। इहो शायदि उन करे हूंदो जो मां रोमीअ सां तमामु घणी मुहबत करियां थी, या शायदि मां संदसि अहसासनि खे ॿियनि सभिनी खां वधीक बहितर सम्झी सघां थी। अंदरि ई अंदरि मां पिणु कंहिं तूफ़ानी लहर हथां लुड़ी वई आहियां, जेका शम्स तब्रेज़ हो। जीअं सूरजमुखी सिज जी तख़लीद करे, रोमी जूं अखियूं बि ईअं शम्स जूं पोइवारियूं कंदियूं आहिनि। हिक ॿिए लाइ संदन प्यार अयां ऐं उन्हो आहे जेको उन्हनि जे रिश्ते मंझि आहे। इहो एतिरो गैर मामूली आहे जो उन्हनि जे भर में हूंदे माण्हू दिलगीर थियण ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़ी ज़बरदस्त तालुक जी गैर मौजूदगी महसूसु करण खां बिना रही न सघे। अलाउद्दीन खां शुरू थींदे घर में हर कोई इहो बर्दाश्त नथो करे सघे। एतिरा भेरा मूं खेसि शम्स ॾांहुं सख़्तु नज़रुनि सां घूरींदे ॾिठो। कीरा पिणु बेआराम आहे, पर हुन कॾहिं न ॿुधायो, न ई मूं पुछियो। असीं सभु मुश्किल हालात में आहियूं। ताजिब आहे त शम्स तब्रेज़, जेको हुन सॼी परेशानी जो ज़िम्मेवार आहे, या त उन खां अणवाक़िफ़ आहे या खेसि का परवाह न आहे। रोमीअ खे असां खां परे करण लाइ मुंहिंजो हिकिड़ो हिसो शम्स खां रंज आहे, जॾहिं त मुंहिंजो ॿियो हिसो खेसि सही तरह ॼाणण लाइ मरी रहियो आहे। हाणे कुझु वक़्त लाइ मां अहिड़नि गॾियल अहसासनि जी शिकताण में आहियां, पर अॼु मां ॾिनल आहियां। मां शायदि पंहिंजो पाण खे परे करे छॾियां। मंझंदि जो देरि सां मूं क़ुरान पाक लाथो, उन इरादे सां त मां पाण ई पढ़ंदसि। अॻ में रोमी ऐं मां हमेशह उन तरतीब सां पढ़ंदा हुआसीं जीअं आयतियूं लिखियल आहिनि, पर हाणे जॾहिं मुंहिंजी रहनुमाई करण वारो को बि नाहे ऐं असां जूं ज़िंदगियूं उबतियूं सुबतियूं फिरी वयूं आहिनि, मूंखे बिना तरतीब जे पढ़ण में को हर्ज न लॻो। तंहिं करे मूं विचां वर्क खोलिया। सुल्तान वलद, कोनिया, दिसंबर 1245 ईस्वी। बांबड़ा पाइण वारी उमिरि खां वठी अलाउद्दीन जल्दबाज़ रहियो आहे, पर पोइ हू वधीक झगड़ालू ऐं चेड़ाक थींदो वियो। वॾे भाउ जी हैसियत में मां हुन लाइ ॾाढो फ़िक्रमंद रहंदो आहियां, पर एतिरो कॾहिं न थियो हुउसि जेतिरो हाणे। भली केतिरी बि नंढी या बेमाना ॻाल्हि छो न हुजे, हू वेहण लाइ तयारु हूंदो आहे। अॼुकल्ह हू एतिरो चेड़ाक थी पियो आहे जो गलीअ जा ॿार बि खेसि ॾिसी डिॼी वञनि था। अञा 17 सालनि जो आहे, पर हर वक़्तु कावड़ में मुंहुं गुंजाइण जे करे संदसि मुंहं में गुंज पइजी विया आहिनि। अॼु सुबुह बि संदसि वात जे भरिसां हिकु नओं गुंज ॾिठुमि। मां कागज़ ते लिखण में मसरूफ़ हुउसि जॾहिं पंहिंजे पोयां हिकु आवाज़ ॿुधुमि। इहो अलाउद्दीन जो आवाज़ हो। कावड़ में हो, मुंहुं सुजल हुउसि। ख़ुदा ॼाणे कॾहिं खां उते बीठो हो। मूं ॾांहुं पंहिंजी नासी अखियुनि सां कावड़ में ॾिसी रहियो हो। हुन मूंखां पुछो त मां छा करे रहियो आहियां। मां बाबा जी हिकु पुराणी तक़रीर नक़ुल करे रहियो आहियां। इहो ज़रूरी आहे त असां वटि हर तक़रीर जो वधीक नुस्ख़ो हुजे। मूं वराणियो, उन जी कहिड़ी ज़रूरत आहे। अलाउद्दीन शुकारो भरियो, बाबा तक़रीर ऐं ख़ुतबा ॾियणु बंदि करे छॾिया आहिनि। तव्हांखे शायदि ख़बर न हुजे, पर उन्हनि मदरसे में पढ़ाइण बि छॾे ॾिनो आहे। छा तव्हां नाहे ॾिठो त उन्हनि पंहिंजी सभिनी ज़िम्मेवारियुनि खे पासे ते रखी छॾियो आहे। इहो आर्ज़ी वक़्त लाइ आहे। हू जल्द ई ॿीहर पढ़ाइणु शुरू कंदा। मूं चयो, तव्हां पाण खे ॾटा ॾेई रहिया आहियो। छा तव्हांखे नज़र न पियो अचे त असांजो पीउ शम्स खां अलावा ॿियो कंहिं शख़्स या शइ खे वक़्तु ई न ॾेई रहियो आहे? छा इहा मज़ाक न आहे जो हिकु सैलानी दरवेश असांजे घर में पंहिंजा पेर जमाए रहियो आहे? अलाउद्दीन दिलगीरे वचां मुस्कुरायो। इंतज़ारु कयईं त मां साणसि मुतफ़िक़ थियां, पर जॾहिं मूं कुझु न चयो त हू कमरे में घुमणु लॻो। मुंहिंजूं निगाहूं हुन ॾांहुं न हुयूं, पर पोइ बि संदसि गज़बनाक नज़रूं महसूसु करे थे सघियुसि। माण्हू ॻाल्हियूं था कनि। अलाउद्दीन मायूसी वचां ॻाल्हाईंदो रहियो।
सभई साॻियो सवाल करे रहिया आहिनि। हिकु इज़त माब आलिम हिकु रोलू दरवेश जे हथां इस्तेमालु कीअं थी सघे थो? असांजे वालिद जी साख सिज हेठि रिझंदड़ बर्फ़ जीअं रिझी रही आहे। जेकॾहिं बाबा जिन पाण खे न संभालियो त पोइ हू कॾहिं बि इन शहर में पंहिंजा शागिर्द न ठाहे सघंदो। कोई खेनि पंहिंजो उस्तादु ठाहिणु न चाहींदो ऐं मां उन लाइ उन्हनि खे कसूरवार न सम्झंदुसि। मूं पंहिंजा काग़ज़ात पासे करे रखिया ऐं भाउ ॾांहुं ॾिठुमि, जॾहिं त संदसि हर तासुर मां ईअं थी लॻो त हू जवान थी वियो हो, पर मूं सोचियो त छा हू अञा ताईं नंढो छोकिरो आहे। पोएं साल खां हू ॾाढो मटिजी वियो हो। मूंखे शक थियो त शायदि कंहिंसां दिलि लॻी वई अथसि। कहिड़ी छोकिरी थी सघे थी, इहा मूंखे ख़बर न हुई ऐं संदसि वेझा दोस्त मूंखे ॿुधाइनि न हा। भाउ, मूंखे अहसासु आहे त तूं शम्स खे नापसंदि थो करीं, पर हू असांजो महिमान आहे ऐं असांखे उन जी इज़त करणु घुरिजे। ॿियनि जूं ॻाल्हियूं न ॿुध। उन हवाले सां असांखे को बखेड़ो न करणु घुरिजे। इहे अल्फाज़ अता कंदे ई मूं पंहिंजे हिमायती लहजे ते पछतायो, पर हाणे घणी देरि थी वई हुई। ख़ुश्क काठ जीअं अलाउद्दीन जल्द बाहि थी वेंदो आहे। बखेड़ो? अलाउद्दीन शुकारो भरियो। छा असां ते नाज़िल थियल अज़ाब खे तूं बखेड़ो थो चवीं? तूं एतिरो अंधो छो थो थी सघीं? मूं हिकु ॿियो पनो खयो ऐं उन ते हथु फेरणु लॻुसि। पंहिंजे पीउ जे लफ़्ज़नि खे लिखंदे मूंखे तमामु घणो सुकून मिलंदो आहे। इहो सोचींदो आहियां त मां लफ़्ज़नि खे हमेशगी ॾेई रहियो आहियां। भली 100 साल गुज़री वञनि, पर माण्हू मुंहिंजे पीउ जी तालीम खे पढ़ी उन मां मुतासिर थी सघंदा। उन मुंतक़िलीअ में नंढड़ो किरदारु ई सही, पर इहो अदा कंदे बि मूंखे फ़ख़ुरु महसूसु थींदो आहे। अञा ताईं शिकायतुनि सां भरियल अलाउद्दीन मुंहिंजे भर में अची बीठो ऐं मुंहिंजे कम खे ॾिसणु लॻो। संदसि अखियुनि में आंध मांध ऐं तलख़ी हुई। घड़ी खन लाइ संदसि चहिरो हिकु अहिड़े छोकिराट जी ॾेख ॾेई रहियो हो जंहिंखे पीउ जे प्यार जी ज़रूरत हुजे। संदसि अखियुनि में उकीर हुई। शिदत सां इहो महसूसु कयुमि त खेसि शम्स तब्रेज़ ते न, पर पंहिंजे पीउ ते चिड़ हुई। साणसि एतिरो प्यारु न करणु जेतिरो हू चाहे पियो ऐं जेको हू आहे, इहो बणिजण ते हू बाबा खां नाराज़ हो। मुंहिंजो पीउ हिकु ॼातल सुञातल पोहच वारो माण्हू हो, पर उन मौत जे अॻियां लाचार ऐं बेवस हो, जंहिं एतिरी नंढी उमिरि में मुंहिंजी माउ खे खसे वरितो। माण्हू चवनि था शम्स असांजे वालिद खे जादुई जार में फासायो आहे। इहे चवनि था खेसि असासीन तरफ़ां मोकिलियो वियो आहे। अलाउद्दीन ॿुधायो। असासीन? इहा बेअकुली आहे। मूं एतिजाज कयो। असासीन हिकु गिरोह हो जेको माण्हुनि खे ज़हरीले मादे ज़रिए बुरे में बुरे तरह मारण लाइ मशहूरु हुयो। उन्हनि जो ख़ासि निशानो मशहूरु शख़्सियतूं हुयूं। उहे पंहिंजे शिकार खे अवामी जॻहनि ते मारींदा हुआ त जीअं माण्हुनि जी दिलनि में ख़ौफ़ ऐं ॾहकाव पखिड़े सघनि। इहे सलाउद्दीन जे खेमे में हिकु ज़हरीलो केक रखी उते हिकु नोट छॾे विया हुआ, जंहिं ते लिखियलु हो, तूं असांजे हथनि में आहीं। ऐं इस्लाम जो अज़ीम सिपह सालार जेको ईसाई हमले आवरनि सां बहादुरी सां विड़ी यरूशलम वापसि वरितो हो, तंहिं बि असासियुनि सां वेहण जी हिमत न कई ऐं उन्हनि सां मामिलो ठाहे रखण खे तरजीह ॾिनी। माण्हू इहो कीअं था सम्झी सघनि त शम्स अहिड़े दहशतगर्द फ़िरके सां तालुक़ु रखे थो? मूं पंहिंजा हथ अलाउद्दीन जे कुल्हे ते रखी पाण ॾांहुं ॾिसण लाइ ज़ोर भरियो। छा तूं नथो ॼाणी त उन गिरोह जो ज़ोर हाणे साॻियो न आहे रहियो? इहे फ़क़ति नाले जा वञी बचा आहिनि। अलाउद्दीन उन इम्कान ते कुझु यकीन कयो। हा, पर चवनि था त अहसन सबा जा साथी तमामु घणा वफ़ादार कमांडर हुआ। उहे अला मौत जे महल मां इहो अंजाम करे निकिता आहिनि त जिते बि वेंदा मुसीबत ऐं ॾहकाव फैलाईंदा। माण्हुनि खे शक आहे त शम्स उन्हनि जो रहनुमा आहे। मुंहिंजी बर्दाश्त ख़तमु थियण लॻी। ख़ुदा जी पनाह। ऐं छा तूं इहो ॿुधाए सघीं थो त असासीं असांजे पीउ खे मारणु छो चाहींदा? छो त उहे सभिनी बाअसर माण्हुनि खां नफ़रत कनि था ऐं विगोड़ पैदा करणु पसंदि कनि था। अलाउद्दीन वराणियो। साज़िशी नज़रियनि खेसि ॾाढो कावड़ाए रखियो हो। संदसि गल ॻाढ़ा थी विया हुआ। मूं ॼातो त मूंखे साणसि वधीक एहतियात सां हलणो पवंदो। ॾिस, माण्हू हर वक़्तु हर क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। तूं अहिड़ियुनि
बेबुनियाद ऐं ख़ौफ़नाक अफ़वाउनि ते एतिरो ध्यानु नथो ॾेई सघे। पंहिंजे दिमाग़ मां अहिड़ा तासुबी ख़्याल कढी छॾ, इहे तुंहिंजे अंदरि ज़हर उते रहिया आहिनि। अलाउद्दीन ख़फ़की वचां घुरकियो, पर मूं पंहिंजी ॻाल्हि जारी रखी। ज़ाती तौरु मतां तूं शम्स खे पसंदि न कंदो हुजें, तूं भली न कर, पर बाबा जे करे तोखे हुन लाइ एतिराम ज़ाहिर करणु घुरिजे। अलाउद्दीन मूंॾां तल्ख़ ऐं तहख़ीर आमीज़ नज़रुनि सां ॾिठो। मूं ॼातो थिए त मुंहिंजो भाउ, नंढो भाउ, सिर्फ़ु असांजे वालिद साहब सां नाराज़ ऐं शम्स ते कावड़ियल न हो, हू मूं मां पिणु मायूस हो। शम्स जी क़दुरदानी खे हू मुंहिंजी कमज़ोरी पियो सम्झे। हू शायदि ईअं सम्झी रहियो हो त मां बाबा जो साथ हासिलु करण लाइ ईअं पियो करियां। मूंखे इहो शक हो, पर अंदरि ई अंदरि उन गुमान मूंखे तकलीफ़ पए ॾिनी। पोइ बि मूंखे मथसि कावड़ न पई आई। जेकॾहिं अचे बि हा त इहा घणी देरि न हली आहे। हू मुंहिंजो नंढो भाउ हो। मुंहिंजे लाइ हू अञा घिटीअ में ॿिलीअ जे पोयां डोड़ंदड़, मींहं जे पाणीअ में पेर हणंदड़ ऐं ॾोहिरे में मानी जे गिरह ॿोड़े खाईंदड़ नंढड़ो छोकिरो ई हो। मां संदसि चहिरे में उन मासूम छोकिरे खे ॾिसण खां बिना रही न सघियुसि जेको हू कॾहिं हूंदो हो। उहो छोकिरो जे माउ जे मौत जी ख़बर ॿुधी हिकु लुड़क बि न ॻाड़ियो हो, बसि पंहिंजे बूट ॾांहुं ईअं ॾिसंदो रहियो हो ॼण यकदमि उन्हनि खां शर्मिंदो हुजे, ऐं पंहिंजे हेठें चप खे एसी ताईं कटींदो रहियो जेसीं ताईं चप बेरंग न थी वियो। न हिकु सुदिको, न ई को अख़र संदसि वात मां ॿाहिरि आयो। मूं तमन्ना कई त काश हू रोए हा। तोखे यादि आहे जॾहिं तूं पाड़े जे ॿारनि सां विड़ियो हुएं, नक मां रतु ॻाड़ींदो घर आयो हुएं, पोइ अम्मा तोखे छा चयो हो? मूं पुछियो। अलाउद्दीन जूं अखियूं पहिरीं त कुझु यादि कंदे नंढड़ियूं थी वयूं, पोइ यादि अचण ते खुली वयसि, पर हुन कुझु न चयो। हुन तोखे ॿुधायो हो त तोखे जॾहिं बि कंहिं ते कावड़ अचे, पंहिंजे ज़हन में उन शख़्स जे चहिरे जी जॻह ते कंहिं प्यारे जो चहिरो रखणु घुरिजे। छा तूं शम्स जी जॻह ते असांजी माउ जो चहिरो रखी ॾिठो? शायदि तोखे हुन में का सुठी शइ मिली वञे। हिकु तेज़ लजारी ऐं गुज़रंदड़ बादल जियां हिकु पुरस्रार मुर्क संदसि लबनि तां गुज़री वई। मां हैरान हुउसि त उन मुर्क संदसि तासुरनि खे कीअं नरम करे छॾियो। शायदि मां करे सघां। सॼी कावड़ संदसि आवाज़ मां निकिरी वई। मुंहिंजी दिलि पिघिरजण लॻी। मूं पंहिंजे भाउ खे भाकुर पातो। सम्झ में न आयो त छा चवां। जीअं हुन मूंखे भाकुर पातो, मूं भायो त हू शम्स सां तालुक़ मज़बूत कंदो ऐं हाणे घर में सुकून क़ाइमु थी वेंदो। हालात खे नज़र में रखंदे मां वधीक ॻाल्हाए ग़लतियूं न पियो करणु चाहियां। कीरा कोन्या 22 अक्टूबर 1245 ईस्वी। बंदि दरवाज़े जे पोयां ख़ुदा ॼाणे हू एतिरी गरम जोशी सां छा ते बहस करे रहिया हुआ। मूं दर खड़कायो ऐं कंहिं जवाब जे इंतज़ार खां बिना हलवे जी प्लेट खणी अंदरि घिड़यसि। आमतौरु जॾहिं मां आस पास हूंदी आहियां त शम्स कोन ॻाल्हाईंदो आहे, ॼण मुंहिंजी मौजूदगी खेसि चुप रहण ते मजबूर कंदी हुजे। हू मुंहिंजे सुठी सांझण ते दाद न ॾींदो आहे। हू तमामु थोरो खाईंदो आहे। कॾहिं कॾहिं त ईअं लॻंदो आहे त मां लज़ीज़ ताम तयारु करे ॾियां या हिकु सुकल मानी, उनखे को फ़र्क़ु नथो पवे। पर हिन दफ़े जीअं ई हुन हलवे मां चमचो भरे खाधो, संदसि अखियुनि में चमक अची वई। ही ॾाढो मज़ेदार आहे कीरा, तो इहो कीअं ठाहियो? हुन पुछो। ख़बर न आहे मूंखे छा थी वियो। संदसि कयल तारीफ़ ते ख़ुशि थियण बजाए मूं अलाए जे छो खेसि रुखो जवाबु ॾिनो। तूं उहो छो पुछी रहियो आहीं? जेकॾहिं मां तोखे इन जी तरकीब ॿुधायां पई, तॾहिं बि तूं इहो ठाहे न सघंदे। शम्स पंहिंजूं नज़रूं मुंहिंजी अखियुनि ते ॼमायूं ऐं कंधु ईअं धुणियाई ॼण हू मुंहिंजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ हुजे। मूं इंतज़ारु कयो त हू कुझु चवे, पर हू पंहिंजी जॻह ते साख़्त बीठो रहियो। थोरी देरि में जेको थियो उन ते सोचींदे सोचींदे मां रंधिणे में अची वेठसि ऐं मां उनखे ॿीहर यादि न पए करे सघियसि। छा इहो वाक़ियो अॼु सुबुह ई थियो हो? रंधिणे में वेठे ॾुध विलोड़े रही हुयसि जॾहिं मूं अङण ते के अजीब आवाज़ ॿुधा। मां ॿाहिरि भॻसि त हिकु हैरत अंगेज़ मंज़र ॾिठुमि। के मीनार जियां
हर जगह किताब हिक ॿिए जे मथां पिया हुआ। कुझु ॿिया किताब घर में लॻल फुहारे में अंदरि तरी रहिया हुआ। सॼी मस मिसार जी पाणी खे नीरो करे छॾियो हो। रूमी सां बीठल शम्स किताबनि जे अंबार मां हिकु ॿिए किताब अल मुतनबी जी शाइरी जो मजमूओ खणी भवाइती नज़रनि सां ॾिसंदे पाणी में उछले छॾियो। इहो किताब पाणी में ॿुॾी वियो त ॿियो किताब खणणु आयो। हिन दफ़े अतार जो असरारनि जो किताब खयईं। मां ख़ौफ़ अचां सहकी रही हुयसि। हिकु हिकु करे हू रूमी जा सभु किताब तबाह करे रहियो हो। पाणी में उछलाइण लाइ हाणे ॿियो किताब रूमी जे पीउ जो मुक़दस हिकमतूं हो। उहो ॼाणंदे त रूमी जो उन नुस्ख़े सां केतिरो चाह आहे, मूं उमीद कई त हाणे रूमी बर्दाश्त न कंदे शम्स ते कावड़ कंदो। उन जे बजाए मूं रूमीअ खे पासे ते बीठल ई ॾिठो। संदसि चहिरो मेण जीअं कमज़ोर ऐं हथ ॾकी रहिया हुआ। मां पूरी हयाती इहो सम्झी न सघियसि त हू कुझु छो न ख़ुशि हो। उहो शख़्स जंहिं मूं ते सिर्फ़ु किताबनि जी सफ़ाई करण ते एॾी कावड़ कई हुई, हाणे हिकु अखर कुछण जे बिना हिकु दीवाने जे हथां पंहिंजो पूरो कुतुबखानो तबाह थींदे ॾिसी रहियो हो। इहो इंसाफ़ न हो। जेकॾहिं रोमीअ कुझु नथो चवे त मां चवंदसि, ही तूं छा करे रहियो आहीं? तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे छा? उन्हनि किताबनि जा ॿिया नुस्ख़ा कोन्हनि, इहे ॾाढा क़ीमती आहिनि, तूं उन्हनि खे पाणी में छो पियो ॿोड़े? जवाबु ॾियण जे बदिरां शम्स रोमीअ ॾांहुं मुंहुं कयो। छा तूं बि इहो ई थो सोचीं? हुन खांसि पुछो। रूमीअ पंहिंजा चप ॿीड़ा थिया ऐं कोमाणियल मुर्क मुर्कियो, पर माठ रहियो। तव्हां कुझु चओ छो नथा? मूं पंहिंजे मुड़ुस ते रड़ियूं कयूं। उन ते रोमी मुंहिंजे भरिसां आयो ऐं मुंहिंजो हथु पकड़ियईं। कीरा, महिरबानी करे थधी थी, मूंखे शम्स ते वेसाह आहे। नज़र फिराए शम्स मूं ॾांहुं पुर एतमाद ऐं मुलायम निगाह सां ॾिठो ऐं पोइ पंहिंजी कमीज़ जूं ॿाहूं वटे पाणीअ मां किताब खणणु शुरू कयईं। मुंहिंजी हैरत जी इंतिहा न रही जॾहिं खेसि पाणीअ मां सुकल कंडे जहिड़नि किताबनि खे ॿाहिरि कढंदे ॾिठुमि। छा इहो को जादू आहे? तो इहो कीअं कयो? मूं ताजुब मां पुछो। पर तूं इहो छो पई पुछीं? भली इहो मां तोखे ॿुधायां बि त कीअं कयुमि, पोइ बि तूं ईअं न करे सघंदीअ। शम्स वराणियो। कावड़ में ॾकंदे सुतगनि खे रोकींदे मां रंधिणे ॾांहुं डोड़ंदी आयसि, जेको अॼुकल्ह मुंहिंजी पनाहगाह बणिजी वियो हो। उते थावनि, देॻड़ियुनि, मसालनि ऐं भाॼियुनि जे विच में वेही दिलि खोले रोअण लॻसि। रूमी, कोनिया, दिसंबर 1245 ईस्वी। बाख फुटण खां अॻु फज्र जी निमाज़ खुलियल फिज़ा में गॾु पढ़ण लाइ शम्स ऐं मां घर खां निकितासीं। चरागाहनि, वादियुनि ऐं बर्फ़ानी चश्मनि वटां घोड़े सवारी कंदे चुमंदड़ मिठड़ी बादे सबा जो मज़ो वठी रहिया हुआसीं। कणिक जे फसल में पखियुनि खे ड्रिॼण लाइ ठहियल पुतनि असांखे अनोखे अंदाज़ में भलीकार चयो। खेतनि जे भरिसां वारे घरनि जे ॿाहिरां नवां धोतल कपिड़ा हल्की ऊंदाही में हर तरफ़ फड़की रहिया हुआ। वापसी ते शम्स पंहिंजे घोड़े जूं वागूं छिकियूं ऐं शहर जे ॿाहिरां हिकु सनोबर जे वण ॾांहुं इशारो कयो। ॿई गॾिजी उन वण हेठि वेठासीं। आसमान असां मथां हो। शम्स पंहिंजी सराही ज़मीन ते रखी ऐं जीअं ई भर ऐं परे वारनि मस्जिदनि मां आज़ान जा आवाज़ अचण लॻा, असां गॾिजी उते निमाज़ पढ़ी। जॾहिं मां पहिरियों भेरो कोन्या आयो हुउसि त मां हिन वण हेठि वेठो हुउसि। शम्स पुराणी ॻाल्हि यादि करे मुस्कुरायो, पर पोइ संजीदगी वचां चयईं, हिकु हारी मूंखे पंहिंजी सवारी ते खंयो हो। हू तुंहिंजो वॾो क़दुरदान हो। हुन ॿुधायो हो त तुंहिंजा ख़ुतबा ग़म जो इलाजु कंदा आहिनि। माण्हू मूंखे लफ़्ज़नि जो जादूगर कोठिन था, पर हाणे इहा सफ़ा पुराणी ॻाल्हि थी लॻी। मां वधीक ख़ुतबा नथो ॾियणु चाहियां। मूंखे लॻे थो मुंहिंजो कमु पूरो थी वियो आहे। मूं चयो, तूं लफ़्ज़नि जो जादूगर आहीं, पर हिकु परचारी ॾात हुअण जे बजाए तो वटि हाणे हिकु वणजारे जी दिलि आहे। शम्स जे लहजे में एतमाद हो। मां नथो ॼाणां त संदसि उन ॻाल्हि जो कहिड़ो मतिलबु हो, ऐं न ई मूं पुछो। पिरह राति जी बचियल ऊंदहि जो ख़ात्मो आणे आकाश खे नारंगी रंग अर्पियो हो। असां खां दूर शहर सुजाग थी रहियो हो। कांग सब्ज़ियुनि जे बाग़ में टुॿी हणी जेको हथ थे आयनि सो खणी रहिया हुआ। दरवाज़नि खुलण जा आवाज़ अची रहिया हुआ, गॾह हींगी रहिया हुआ ऐं चुल्हा ॿरण शुरू थिया हुआ।
हिकु नए ॾींहं जी तयारी लाइ। हर हंधि माण्हू पंहिंजी पूराई लाइ जाखोड़े रहिया आहिनि। बिना के रहनुमाई जे उहे कीअं हासिलु कंदा? कंधु धोणींदे शम्स बुणकियो, तुंहिंजा लफ़्ज़ उन्हनि जी मदद कनि था। तुंहिंजी मदद करण लाइ जेको मुंहिंजे वस में हूंदो सो कंदुसि। मां तुंहिंजो ग़ुलाम आहियां। ईअं न चओ, तूं मुंहिंजो दोस्त आहीं। मूं संदसि ॻाल्हि ते एतिराज़ु वारियो। मुंहिंजे एतिराज़ खे फ़रामोश कंदे शम्स ॻाल्हि जारी रखी, मुंहिंजो सरोकार सिर्फ़ु उन खोल सां आहे जंहिंमें तूं रहीं थो। हिकु मशहूरु परचारी जी हैसियत सां तूं चापलूस माण्हुनि जे त विच में आहीं, पर आम माण्हुनि खे तूं केतिरो सुञाणी? शराबी, फ़क़ीर, चोर, तवाइफ़ूं, जुआरी, विगाणा ऐं सफ़ा धितकारियल माण्हू, छा असां ख़ुदा जी समूरी मख़लूक सां प्यारु करे सघूं था? इहो हिकु ॾुखियो इम्तिहान आहे, अहिड़ो इम्तिहान जेको कुझु माण्हू ई पास करे सघनि था। जीअं हू ॻाल्हाईंदो रहियो, मूं संदसि मुंहं में मिसकीनियत ऐं फ़िक्रमंदी ऐं हिकु ॿी शइ जेका माउ जी शफ़क़त जहिड़ी हुई, साह ॾिठी। तूं सही पियो चवीं, मूं हमेशह हिकु हिफ़ाज़ती ज़िंदगी गुज़ारी आहे, एतिरे क़दुरु जो मूंखे ख़बर बि नाहे त आम माण्हू कीअं रहंदा आहिनि। शम्स मिटीअ जी मुठ भरी ऐं जीअं ई उनखे पंहिंजी आङुरियुनि जे विच में ज़ोर ॾिनो त नरमीअ सां चवणु लॻो, जेकॾहिं सभिनी फ़िरक़नि ऐं इख़्तिलाफ़नि समेत असीं कुल काइनात खे क़बूल करियूं था त हर शइ हिक में रजी वञे थी। उन सां शम्स हिकु भॻल शाख खईं ऐं शाह बलूत जे वण जे चौधारी लीको कढियो। जेको लीको कढी छॾियईं, हुन पंहिंजूं ॿाहूं ईअं मथे आसमान ॾांहुं खयूं ॼण के पोशीदा रस्ते ज़रिए मथे खॼी वञण जी तमन्ना कंदो हुजे ऐं अलाह जे 99 इस्मनि जो विर्द करणु लॻो। साॻे वक़्तु उन गोल दाइरे जे गिर्द फिरणु लॻो। पहिरियों होरियां होरियां, पर पोइ यकसुई सां तेज़ थींदे रेपरी जे वाचूड़े वांगुरु जल्दी ई हू तूफ़ानी रफ़्तार सां फेरा पाइणु लॻो। संदसि जुनून एतिरो वणंदड़ हो जो मां इहो महसूसु करण खां बिना रही न सघियुसि त पूरी काइनात, धरती, सितारा ऐं चंड सणसि गॾु झूमी रहिया हुआ। मूं इहो ख़ासि रक़्स ॾिठो जंहिं मां फुटंदड़ कुवत मुंहिंजे रूह ऐं जिस्म खे वकोड़े छॾियो। आख़िरकार शम्स हेठि क़याम कयो। संदसि छाती हर टुटल साह सां हेठि मथे थी रही हुई। आवाज़ गंभीर थी वियो हुअसि, ॼण त कंहिं दूराई जॻह तां ईंदो हुजे। काइनात हिकु वजूद वाहिद आहे। हिते हर शइ ऐं हर हिकु अणॾिठी कहाणियुनि जी ॼाण ज़रिए पाण में ॻंढियल आहे। ॼाण अणॼाणाई में असां सभई हिकु अणॿुधजंदड़ ॻाल्हि ॿोल जो हिसो आहियूं। कंहिंखे बि ॾुख न रसायो, सभिनी सां सुहिणो सलूक रखो ऐं कंहिंजी परपुट गिला न कयो। का सादी राय बि न। वाता निकतल अखर लाफ़ानी हूंदा आहिनि। इहे हिकु लामहदूद वुसअत में हमेशह हमेशह लाइ महफ़ूज़ थी वेंदा आहिनि ऐं हिकु मुक़ररु वक़्त खां पोइ असां ॾांहुं वरी ईंदा आहिनि। नेठि हिक जो ॾुख असां सभिनी खे रंजाईंदो, हिक जी ख़ुशी सभिनी जा लब मुरकाईंदी। हुन होरियां होरियां बुणकियो, 40 मां हिकु उसूल इहा ॻाल्हि यादि ॾियारे थो। पोइ हुन पंहिंजूं मुतलाशी निगाहूं मूं ॾांहुं फेरियूं। संदसि अमीक अखियुनि में मायूसी जो हिकु अक्स, ॾुख जी हिकु लहर हुई जेका मूं अॻु कॾहिं न ॾिठी हुई। हिकु ॾींहुं तोखे इश्क जे आवाज़ तोड़ सुञातो वेंदो। उत्तर ऐं ॾखण जिन माण्हुनि तोखे ॾिठो बि न हूंदो, से बि तुंहिंजी आवाज़ खां मुतासिर थींदा। शम्स चयो, इहो कीअं थींदो? मूं बेयकीनी मां पुछो। तुंहिंजे लफ़्ज़नि ज़रिए, पर तक़रीरुनि ऐं खुतबनि जे न। मां शाइरी जी ॻाल्हि पियो करियां। शम्स वराणियो, शाइरी? मूं टुटल आवाज़ में चयो, मां शाइरी न लिखंदो आहियां, मां हिकु आलिम आहियां। शम्स जे मुख ते हल्की मुर्क अची वई। तूं मुंहिंजा दोस्त, तूं उम्दनि शाइरनि मां हिकु आहीं जंहिंखे दुनिया ॼाणंदी। मां एतिराज़ वारण वारो हुउसि, पर संदसि निगाहुनि जे यकीन मूंखे रोके विधो। मूंखे बहस करण जी ज़रूरत बि न पई। पोइ बि जेको बि करिणो पियो सो असां गॾिजी कंदासीं। उन राह ते असीं ॿई गॾिजी हलंदासीं। शम्स बेध्यानीअ मां कंधु लोॾियो ऐं हिकु पुरस्रार सांत में लही आसमान जे धुंधले रंगनि में घुरणु लॻो। नेठि जॾहिं हिन ॿीहर ॻाल्हायो त हिन उहे बदसुहिणा अल्फाज़ चया जिन मुंहिंजे रूह में हमेशह लाइ अहिड़ो धुओं दुखाए छॾियो
जेको कॾहिं न विसामियो। जेतिरो मां तोसां उन कम में शरीक थियण जी तमन्ना कंदुसि, ओतिरो मूंखे डपु आहे त तोखे इहो सभु अकेले सिर ई करणो पवंदो। छा मतिलबु, तूं केॾांहुं वञी रहियो आहीं? मूं पुछो। कुझु वीचारींदे हिन चप ॿिड़ाठिया ऐं झीणनि निगाहुनि सां चयईं, इहो मुंहिंजे हथ वस न आहे। हवा जे हिकु झूटे मौसम खे थधो करे छॾियो, ॼण ख़बरदार कंदी हुजे त जल्द ई खिज़ां जी पुॼाणी थियण वारी आहे। साफ़ नीरे आसमान मंझां बरसाति बरसण लॻी, कंहिं पोपट जे परनि जे शुआ जियां हल्का ऐं मुलायम मींहं फुड़ा। ऐं इहो पहिरियों दफ़ो हो जॾहिं शम्स जे छॾण जे ख़्याल कंहिं तीर जियां मुंहिंजे सीने में चुभी सूरज जूं सटूं उथारियूं हुयूं।